सो मरकज़ी अॻवान रहियो अवामी जमहूरी पार्टीअ जो ऐं न सिर्फ़ु उन इहो नालो कमायो पर उनजी जेका महिनत आहे पंहिंजे इलाइक़े जे हवाले सां समाजी हवाले सां ऐं ॿाहिरि सिंध लेवल ताईं उहा असां सभिनी जे साम्हूं आहे। असल में थींदो ईअं आहे त इहा ॻाल्हि साईं इमदाद जेका कई उहा बिल्कुलु ठीकु आहे त सियासत में जेको आहे सो असांखे किथे वञी पहुचायो वियो आहे। हीअ ॻाल्हि आउं ज़रूरी सम्झां थो अॼु सभिनी ताईं पहुचायां छो त तमामु बहितरीनु सुठा ज़हन अॼु मौजूदु आहिनि। ॻाल्हि ॻाल्हि खां निकिरी करे ट्रांसफर थी करे सफ़र करे पहुचंदी आहे मुख़्तलिफ़ जायुनि ते। मूंखे ॿुधायो वञे त पाकिस्तान खां पहिरें ठीकु आहे पाकिस्तान आज़ादु थियण खां पोइ कहिड़ी हुकूमत ऐं कहिड़े ख़्याल असीं सभिनी जो हिसो थियासीं न। कॾहिं साईं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु असांखे हथ खां वठी करे कंहिंजो हिसो बणायो, कॾहिं जेको आहे सो ॿियनि सभिनी लीडरनि नाला ऐं सभिनी कंहिं कंहिं जा खणा जेको आहे उन सां रलिजी पियासीं। 70-72 सालनि खां वठी करे असांखे इहो ॾिसो वञे त छा कंहिं बि हिकु सियासतदान जे वफ़ाक़ी जेको आहे सो प्रायोरिटी में सिंध शामिल रही आहे? कॾहिं बि कोन रही आहे। मूंखे नथो मिले त सिंध जी प्रायोरिटी जी ॻाल्हि कई वञे। इमरान ख़ान आयो उन ॻाल्हियूं ई ॾिसूं त सिंध जेको आहे सो तमामु अहम आहे। उनजा वसीला इस्तेमालु कंदासीं, उनजो कोयलो इस्तेमालु कंदासीं, उनजो पाणी इस्तेमालु कंदासीं, गैस इस्तेमालु कंदासीं। सिंध अहम आहे पर सिंध लाइ इहो अहम आहे त सिंध असांखे कमु ईंदी रहे, असीं सिंध लाइ कुझु नथा थी सघूं। सो मां सम्झां थो त हीअ ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि मौक़े जो फ़ाइदो वठंदे जेको आहे सो पहुचाइजनि। ऐं मुख़्तियार अहमद छुटो साहिब लाइ प्रोग्राम आहे जंहिंजे करे सियासी ॻाल्हि खे कुझु घटि करे हुनजी जेको आहे सो ज़ाती ज़िंदगीअ ते रोशनी विझण जी घणी ज़रूरत आहे। बहरहाल मुख़्तियार अहमद छुटो साहिब खे जेतिरो मूं ॾिठो समाजी हवाले सां उन सदाईं जेको आहे सो आम माण्हूअ जी ॻाल्हि कई, आम माण्हुनि खे मथियुनि सिफ़ुनि में वठी वञण जी ॻाल्हि कई त जेके ग्रास रूटर्स आहिनि उहे मथे अचनि छो त ग्रास रूटर जेको आहे उहो बेसिकली बुनियाद खे सम्झे थो ऐं मसइलनि ते सुठी रीति उहो जेको आहे सो कमु करे सघे थो ऐं जेको आहे सो सुठा नतीजा पेश करे सघे थो। सो मुख़्तियार अहमद छुटो साहिब जी तमामु मुकमल ज़िंदगी जेका हुन ज़िंदगीअ जा जेके ॿ पहलू हुआ, हिकु उनजो सियासी पहलू सियासी उथवे, ॿी जेका ज़ाती उथवे आहे। ज़ाती उथवे ऐं समाजी उथवे कॾहिं थींदो ईअं आहे त जेके वॾा वॾा हीरोज़ हूंदा आहिनि, लीडर्स हूंदा आहिनि, उन्हनि लाइ असीं इहो पेश कंदा आहियूं त फलाणो सुठो सियासतदान आहे पर सुठो माण्हू न आहे, को सुठो माण्हू आहे पर उहो कुझु न करे सघियो आहे। मुख़्तियार अहमद साहिब जी ज़िंदगी असीं ॾिसंदासीं त हू सुठो माण्हू बि हो ऐं सुठो समाजी ऐं सियासी कारकुन बि। हुनजा ॿई पासा अमीर हुआ, उहो ॿिन्ही पासनि खां शाहूकार माण्हू हो ऐं इहो ई सबबु आहे जो अॼु हुनजी वरसी तक़रीब में सियासी समाजी दोस्तनि खां वठी करे हुनजा ज़ाती दोस्त, हुनजा पाड़ेसरी ॻोठाई सभु शरीक थिया आहिनि। इहो ई सबबु आहे जो हुन पंहिंजी जेका बि ज़िंदगी गुज़ारी उन ॿई पासा पंहिंजा अमीर रखिया आहिनि ऐं जेको अबदी हयात वारो तसवुरु आहे मज़हबनि में बि आहे ऐं हूअं बि जेके सेक्युलर ऐं लिबरल ख़्याल जा माण्हू आहिनि सभिनी में आहे। मज़हबनि अबदी हयात जेका आहे उहा क़यामत खां पोइ लिखी हूंदी पर जेके लिबरल्स ऐं सेक्युलर्स आहिनि उन्हनि लाइ त अबदी हयात ई आहे न, ज़िंदा आहे न। थी सघे थो साल ॾेढ साल त गुज़री वियो आहे मुख़्तियार अहमद खे पर ज़िंदा आहे, अॼु जीअरो आहे। इहा ई अबदी हयात आहे इंसान। असां जेको उथूं था, जेको कमु कयूं था, लिखूं था, पढ़ूं था या मुआशिरे में जेको असांजो किरदारु आहे उहो असांखे ज़िंदगी ॾिए थो। घणनि जी अबदी हयात 3 ॾींहंनि जी आहे, 3 ॾींहं तॾहिं ते वेठासीं, चोथे ॾींहुं जेको आहे सो माइटनि में विसारे छॾियो, घर वारनि में विसारे छॾियो, सभिनी विसारे छॾियो। ठीकु आहे, जुमाणा करे 7-8 जुमाणा जेको असां रिवाज़ आहे उहो पूरो थियो, माण्हू विसरियो। अबदी हयात इहा ई आहे। जेसीं ताईं पार्टियूं ठहंदियूं, टुटंदियूं, ख़तमु थींदियूं, सभु कुझु थींदो रहे थो। इंसान ऐं इंसान जो गुज़ारियल जेको वक़्तु आहे उनजो जेको किरदारु आहे उहो करेक्टर हमेशह ज़िंदा रहे थो। सो असीं हूंदासीं न हूंदासीं, असां खां पोइ ईंदड़ माण्हू जॾहिं बि जाम शोरो वॾनि जेको बि आहे पूरी सिंध जी जेकॾहिं ॻाल्हि कजे जदोजहद जी त मुख़्तियार अहमद छुटो साहिबु सदाईं ज़िंदा रहंदो ऐं इहा ई अबदी हयात आहे। वरी महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि खे